नाज़रीन, बेनज़ीर भुट्टो की शहादत का पोइ हैदराबाद में चौथे ॾींहं जूं हालतूं कहिड़ियूं रहियूं। रऊफ़ चांडियो ऐं सन टीवी जी टीम हिकु भेरो ॿीहर तव्हांखे आगाही ॾियण लाइ हाज़िर आहे। अचो त हैदराबाद शहर जो दौरो करियूं त हैदराबाद में चौथे ॾींहं ते हालतूं कहिड़ियूं रहियूं। नाज़रीन, हीअ हैदराबाद में गुल सेंटर वारो इलाइक़ो आहे जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो। मुकमिल तौर ते गुल सेंटर वारे इलाइक़े जा कारोबार बंदि आहिनि। हीअ कारोबारी मर्कज़नि खे अॼु बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ चौथे दिहाड़े ते बि ताला लॻल आहिनि। हैदराबाद में जिते सॼो सिंध जो जेको कारोबार बंदि रहियो आहे, उते हैदराबाद में गुल सेंटर वारो जेको इलाइक़ो आहे उते बि मुकमिल तौर ते कारोबार बंदि आहे। नाज़रीन, बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ हैदराबाद में जिते चौथे दिहाड़े बि कारोबार बंदि आहे, उते तव्हां ॾिसी रहिया आहियो त रोडनि तां ट्रैफ़िक चौथे दिहाड़े ते बि गाइबु आहे। हैदराबाद जा रोड बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ चौथे दिहाड़े ते बि सुनसान ऐं वीरान बणियल आहिनि। बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ अॼु उनजो टीजो थी रहियो आहे, जिते ॻड़ी ख़ुदा बख़्श लाड़काणो ऐं सॼे मुल्क जे अंदरि टीजे जे मौक़े ते क़ुरान ख़्वानियूं थी रहियूं आहिनि ऐं दुआऊं घुरी रहिया आहिनि। उते हैदराबाद जे हर घिटी, हर गली, हर महले, हर कॉलोनी में टीजो थी रहियो आहे। माण्हू ख़ैरात जी मानी विराए रहिया आहिनि, बेनज़ीर भुट्टो जे लाइ दुआऊं घुरी रहिया आहिनि ऐं उनजे कातिलनि जी गिरफ़्तारियुनि जो मुतालबो करे रहिया आहिनि। हीअ तव्हां ॾेख ॾिसी रहिया आहियो त हैदराबाद में बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ मुख़्तलिफ़ हंधनि ते इहा सवें हज़ारे माण्हुनि जा मेड़ाका तव्हांखे नज़र अची रहिया आहिनि, जेके बेनज़ीर भुट्टो जे शहादत जे सोग में वेठल आहिनि। उहे मुतालबो करे रहिया आहिनि त बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ उन्हनि जे जेके कातिल आहिनि उहे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। हीअ हिन वक़्तु हैदराबाद जे हिकु नंढड़े ॻोठ, शीदी ॻोठ जो मंज़र आहे, जिते हज़ारनि जे तइदाद में माण्हू गॾु आहिनि। उहे बेनज़ीर भुट्टो जी शहादत जे हवाले सां गॾु थिया आहिनि ऐं सोग में वेठल आहिनि ऐं क़ुरान ख़्वानी जो सिलसिलो थी चुको आहे। हिन वक़्तु उहे बेनज़ीर भुट्टो जी शहादत जे हवाले सां गॾु थी इहो ई मुतालबो करे रहिया आहिनि त कातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। नाज़रीन, हीअ पीपल्स पार्टी जा कारकुन अॻुवान रोई रहिया आहिनि बेनज़ीर भुट्टो जे टीजे ते। तव्हां ॾिसी रहिया आहियो त हैदराबाद में पीपल्स पार्टी अॻुवान हिक ॿिए खे चुमियूं पाए रहिया आहिनि ऐं हिक ॿिए सां ॾुख वंडे रहिया आहिनि। हीअ हैदराबाद में पीपल्स पार्टी जा कारकुन टीजे जे मौक़े ते मंज़र आहिनि, जेके जज़्बाती मंज़र तव्हां ॾिसी रहिया आहियो। हैदराबाद में बेनज़ीर भुट्टो जे टीजे जे मौक़े ते छा सूरत हाल रही आहे, अखियुनि ॾिठा हीअ मंज़र तव्हां ॾिसी रहिया आहियो। बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ जिते पूरे मुल्क में सख़्तु नुक़सानु थियो आहे ऐं मछरनि माण्हुनि सरकारी गैर सरकारी मिल्कियतुनि खे नुक़सानु पहुचायो आहे, उते हैदराबाद में बि अरबें रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। पीपल्स पार्टी जा अॻुवान मछरनि माण्हुनि खे या आम माण्हुनि खे अपील करे रहिया आहिनि त उहो कंहिं बि गैर सरकारी मिल्कियत या कंहिं बि सरकारी मिल्कियत खे को बि नुक़सानु न पहुचाइनि। को असांजो पहिरों हेॾा अफ़गान ॾे नथो वञे, को असांजो पहिरों तालिबान ॾे नथो वञे, हुननि तरदीद करे छॾी आहे। असांजो पहिरों मुशरफ न आहे, असांजो पहिरों चौधरी शुजात न आहे, असांजो पहिरों ज़ियाउल हक़ जे पुट न आहे। पंहिंजो रस्तो आहे अरबाब सां बलांद करण जो। अरबाब गुलाम रहीम असांखे रोअण खां केरु मना कोन कंदो, असांखे एहतजाज सां को बि मना न कंदो, पर धाड़ा हणण असांजो कमु न आहे। जेको नुक़सानु कंदो, जेको बेनज़ीर साहिब जे क़त्ल खे बदनाम कंदो, सो पीपल्स पार्टी जो कारकुन कोन्हे। नाज़रीन, बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ हैदराबाद में थियल नुक़साननि जे जाइज़े लाइ सन टीवी टीम हिकु भेरो ॿीहर हाज़िर आहे। अचो त ॾिसूं हैदराबाद जी छा सूरत हाल आहे ऐं कहिड़नि कहिड़नि दफ़्तरनि ऐं सरकारी गैर सरकारी इमारतुनि खे नुक़सानु पहुतो आहे। हीअ पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जी कासमाबाद जी ऑफिस आहे, जिते पीर पागार जी तस्वीर बि साड़ी आहे, फाड़ियो वियो आहे। जंहिं फंक्शन लीग जी का ऑफिस आहे उनखे बि तोड़ फोड़ जो कासमाबाद में निशानो बणायो आहे। ताला टोड़े मच्छरनि माण्हुनि फाड़े छॾियो। हीअ फंक्शन लीग जो अॻुवान आहे रफ़ीक मक्सी, जेको असांखे ॿुधाए रहियो आहे त फंक्शन लीग जी हिन ऑफिस खे कासमाबाद में बि तोड़ फोड़ जो निशानो बणायो आहे। तव्हां ही ऑफिस जा अंदरां मंज़र ॾिसी रहिया आहियो त ऑफिस जे अंदरि जी सूरत हाल छा आहे। सॼो सामान जेको आहे सो उहो तोड़ फोड़ जो शिकार आहे। बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ सिंध जे हर ॻोठ, हर शहर में तॾा विछाया पिया वञनि। हीअ हैदराबाद जे हिकु ॿराड़ी वारे ॻोठ, शीदी ॻोठ जो मंज़र आहे, जिते बि पाकिस्तान पीपल्स पार्टी तौरु आम माण्हुनि तरफ़ां तॾो विछायो वियो आहे ऐं उते दुआऊं कयूं पियूं वञनि त बेनज़ीर भुट्टो जे शहादत जे वाक़े ते अफ़सोस जो इज़हार कयो पियो वञे। हीअ नंढनि ॻोठनि में बि बेनज़ीर भुट्टो जी शहादत जा जेके आहिनि सो तॾा विछाया विया आहिनि ऐं उज़ुर ख़्वाहिनि जो सिलसिलो मुक़ामी अॻुवान वसूल करे रहिया आहिनि। हीअ तव्हांखे हिकु ॻोठ जो मंज़र अची रहियो आहे, जिते मांडलियूं बि तव्हांखे बंदि नज़र अची रहियूं आहिनि त बेनज़ीर भुट्टो जी शहादत ते न रुॻो वॾा मर्कज़ सेंटर बंदि आहिनि, पर ॻोठनि में बि नंढा वॾा दुकान बंदि नज़र अची रहिया आहिनि। हैदराबाद में बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ मछरल माण्हुनि जिते सॼे शहर में मुख़्तलिफ़ इदारनि जो नुक़सानु कयो आहे, उते सिंध सीट कारपोरेशन खे बि तबाह कयो आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिन वक़्तु सिंध सीट कारपोरेशन जूं गाॾियूं तबाह थी चुकियूं आहिनि। हिकिड़ी गाॾी तव्हां ॾिसी रहिया आहियो, ॿी गाॾी होॾां साम्हूं आहे ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ गाॾियूं तक़रीबन 7 गाॾियूं सिंध सीट कारपोरेशन जूं तबाह थी चुकियूं आहिनि। हीअ सिंध सीट कारपोरेशन जो अंदरूनो ॾेख आहे, जंहिंमें तव्हां ॾिसी रहिया आहियो त केॾी न तोड़ फोड़ कई वई आहे।
आहे सामान खे तबाह कयो वियो आहे फर्नीचर चेयर्स कुर्सियूं फैक्स मशीनूं फोटोस्टेट मशीनूं सभु कुझु तबाह थियूं आहिनि हिते इतला आहिनि त नामालूम माण्हुनि जेको आहे तमामु घणी फुरलुट बि कई ऐं हिते जेको सामान हुयो उनखे खणी विया आहिनि तक़रीबन हिते जेके सामान जो जेको बि सीट कारपोरेशन जो सेंट्रल सेक्रेटरी जो सामान हुयो उहो खॼी चुको आहे ही सीट कारपोरेशन जा अंदरूनी मंज़र तव्हां ॾिसी रहिया आहियो त सिंध सीट कारपोरेशन जी सूरत हाल छा आहे हिन वक़्तु बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ जिते पूरे मुल्क में नुक़सानु थियो आहे उते सिंध जे सीट कारपोरेशन वारे हिन अहम इदारे जी बि तोड़ फोड़ करे उते सामान खे खयो वियो आहे नाज़रीन बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ थियल विगोड़नि में नामालूम माण्हुनि सिंध सीट कारपोरेशन ते जेको हमलो कयो उन जा मंज़र ही आहिनि त ही डायरेक्टर्स जूं ऑफिसूं आहिनि जेके मुकमिल तौर ते तबाह थी चुकियूं आहिनि तव्हांखे असां डायरेक्टर्स जी ऑफिसुनि जा अंदरूनी ॾेख ॾेखारे रहिया आहियूं त उते ऑफिसुनि जी छा सूरत हाल आहे टेबल सोफ़ा ॿियो जेको सामान एयर कंडीशनर्स ऐं जेके बि शयूं आहिनि उहे मुकमिल तौर तबाह आहिनि सिंध सीट कारपोरेशन जे मैनेजिंग डायरेक्टर जो दफ़्तरु आहे तव्हां ॾिसी रहिया आहियो त इन दफ़्तर जो मेन गेट उन ऑफिस जा टुकड़ा मुख़्तलिफ़ तौर ते तबाह थियल आहिनि हीअ अंदरि जो ॾेख आहे सिंध सीट कारपोरेशन जे मैनेजिंग डायरेक्टर जी ऑफिस जो जंहिंमें तव्हांखे हीउ समूरो सिस्टम त टेबलूं ॿियूं एसियूं वग़ैरह जेके बि आहिनि फैक्स मशीन्स वग़ैरह सभु तबाह थियल नज़र अची रहियूं आहिनि डायरेक्टर आनफान वाटर मैनेजमेंट जी ऑफिस खे बि तबाह कयो वियो आहे तव्हां हीअ ॾिसी रहिया आहियो हिकु मुलाज़िम असांखे तबाहियुनि बाबति तफ़सील ॿुधाए रहियो आहे त सीट कारपोरेशन जी ऑफिस सां लॻ डायरेक्टर आनफाम वाटर मैनेजमेंट जी जेका सूरत हाल आहे सिंध में वाटर कोर्स ठाहिण वारो प्रोजेक्ट आहे जंहिंजी हेड ऑफिस आहे जंहिंखे बि मुकमिल तौर ते तबाह कयो वियो आहे नाज़रीन सिंध टीवी जी टीम हिन वक़्तु हैदराबाद इलेक्ट्रिक सप्लाई कंपनी हेस्को जी हेड ऑफिस जे गेट ते बीठल आहे तव्हां ॾिसी रहिया आहियो त हेस्को जो जेको हेड ऑफिस जा ॿाहिरियां बोर्ड वग़ैरह टुटल आहिनि ऐं ऑफिस ते हमलो कयो वियो मछरल माण्हुनि हिन हेस्को जी हेड ऑफिस खे पिणु नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि कई जॾहिं त उन सां गॾु नेशनल बैंक ऑफ पाकिस्तान जी ऑफिस आहे बैंक आहे जी ब्रांच आहे उनखे बि तबाह कयो आहे तव्हां ॾिसी रहिया आहियो त उनजो ATM सेंटर जेको आहे उहो मुकमिल तौर ते तबाह थी चुको आहे ऐं उन सां गॾु बैंक जे अंदरि समूरी तोड़ फोड़ थी आहे ऐं बैंक जो अंदरियों हिसो मुकमिल तौर ते सड़ी चुको आहे जॾहिं त उन मां सड़ियल शयूं केतिरियूं शयूं नामालूम माण्हू खणी चुका आहिनि हीअ हैदराबाद में नेशनल बैंक जी वापडा ऑफिस सां लॻ ब्रांच जो मंज़र आहे जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो कासमाबाद जे SPO सुपरवाइज़री पुलिस ऑफिसर जी दफ़्तर ते बि हमलो कयो आहे तव्हां ॾिसी रहिया आहियो ही त सुपरवाइज़र पुलिस ऑफिसर जे दफ़्तर जो बोर्ड टुटो पियो आहे उनखे बाहि ॾिनी वई आहे जंहिंजा निशान तव्हांखे चिटा नज़र अची रहिया आहिनि त हैदराबाद में मुख़्तलिफ़ पुलिस थाणनि ते हमलनि खां पोइ सरकारी पुलिस ऑफिसरनि जी बि दफ़्तरनि ते हमला कया विया आहिनि जंहिंजो हिकु मंज़र तव्हां ॾिसी रहिया आहियो त अंदरि तोड़ फोड़ जा निशान बि मौजूदु आहिनि नाज़रीन ही कासमाबाद में हेस्को जी ऑफिस आहे जंहिंखे पिणु बाहि ॾेई साड़ियो वियो हुयो बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ जिते सवें सरकारी दफ़्तर हैदराबाद में सड़िया आहिनि उते हेस्को कासमाबाद जी ऑफिस बि मुतासिर थी हुई सिंध टीवी न्यूज़ हिकु भेरो ॿीहर तव्हांखे हैदराबाद जी सूरत हाल ॾेखारी ॾिसंदा रहो सिंध टीवी न्यूज़ हैदराबाद खे अपील था करियूं त असांजो एहतजाज पुरअमन एहतजाज आहे ख़बरदार थिजो कुझु ही क्रिमिनल ऐं ॾोहारी माण्हू हिन एहतजाज में शामिल थी जेके फुरलुटूं कनि पिया पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जा उहे कारकुन न आहिनि नाज़रीन ही हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बेनज़ीर भुट्टो जे टीजे जे मौक़े ते लंगर विराए पियो वञे ऐं माण्हुनि खे मानी खाराई पई वञे नाज़रीन बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ जेको टीजो थी रहियो आहे उन हवाले सां हैदराबाद में 400 खां वधीक जॻहियूं आहिनि जिते क़ुरान ख़्वानियूं थियूं आहिनि तव्हांखे आउं हिन हिकु घिटी जो मंज़र ॾेखारे रहियो आहियां जिते मुख़्तलिफ़ माण्हू जेके आहिनि बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ क़ुरान ख़्वानी करे रहिया आहिनि तव्हां हीउ मंज़र ॾिसी रहिया आहियो त हैदराबाद शहर में जिते बेनज़ीर भुट्टो जे हवाले सां एहतजाज जारी आहे उते अॼु टीजे जे मौक़े ते क़ुरान ख़्वानी थी रही आहे ऐं माण्हू क़ुरान शरीफ़ पाक किताब पढ़ी रहिया आहिनि ऐं बेनज़ीर भुट्टो जे हवाले सां उहे दुआऊं घुरी रहिया आहिनि त अलाह खेनि जन्नत मग़फ़िरत करे ऐं बेनज़ीर भुट्टो जे हवाले सां हैदराबाद जे कचिन आबादियुनि महलनि कॉलोनियुनि ॻोठनि रोडनि रस्तनि उहा घिटी ख़ाली न आहे जिते अॼु बेनज़ीर भुट्टो जे शहादत खां पोइ टीजे जे मौक़े ते किथे का क़ुरान ख़्वानी नथी हुजे हीअ हैदराबाद में हिकु नंढी घिटी जो मंज़र आहे नाज़रीन हैदराबाद में बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ चोथें ॾींहं ते बि खाद खुराक जो वॾो मसइलो बणियल रहियो आहे हैदराबाद जी सब्ज़ी मंडी जेका आहे उहा जेका जंहिंखे बाहि ॾेई साड़ियो वियो उहा हिन ते खुली न सघी आहे पर कुझु दुकान खुलण करे थोरी घणी रसद थी आहे पर उन जे बावजूदि बि हैदराबाद जे 20 लख वारी आबादीअ में खाइण पीअण जी शयुनि जी तमामु वॾी खोट आहे वॾो बहिरान आहे जंहिं करे शहरनि खे सख़्तु ॾुखियाऊं दरपेश आहिनि बसर तव्हां किथां वठी आया आहियो बसर मंडी में वठी सर मंडी छा खुली आहे छा न खुलियल कोन्हे पियो मिली कढनि पिया माण्हुनि खे केतिरो अघु वधीक मिलियो आहे हींअर 300 रुपया वधीक मिली अॼु अॻु में केतिरो वधीक बसरनि जो अघु हुयो हाणे केतिरो आहे अॻु में 50 जा 5 किलो अॼु 70 जा 5 किलो मिलिया बोरी जो हिसाब कीअं आहे बोरी 1200 बि आहे 1100 बि आहे पहिरीं 800 900 मिलंदी उहा 300 रुपया बोरी चाढ़े छॾींदा आहिनि 300 रुपया एट अ टाइम इज़ाफ़ो थियो आहे एट ए टाइम इज़ाफ़ो थी वियो ऐं सुभाणे थी सघे त अञा ई मथी वेंदी आहे
पटाटा केतिरो किलो तव्हांखे मिलिया आहिनि बोरीअ जे हिसाब में? पटाटा बोरी जे हिसाब सां जहिड़ो असांखे 15 वञी उते ई जहिड़ो पिया आहिनि अॼु। अॻु में बोरी केतिरे मिलंदी, हाणे केतिरे मिली रही आहे? अॻु में मिलंदी 700 750 रुपया बोरी, अॼु मिलिया 1200 रुपया बोरी। नाज़रीन, ही हैदराबाद में सब्जियुनि जे अघु वधण खां पोइ वॾो बुहरान पैदा थियल आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिकु नंढड़े दुकान मांडड़ीअ ते जेको आहे सो सब्जियूं विकिरो थी रहियूं आहिनि जिन जा अघु तमामु चोट चढ़ियल आहिनि। अचो त माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त अघनि में केतिरो इज़ाफ़ो आयो आहे। 25 रुपया टमाटा था मिलनि। हा, हाणे भिंडियूं था वठूं त 30 रुपयनि थियूं मिलनि। वठूं था